प्यारा ॿारो, बाजी गुलबानो जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। यसू जी आमद। मत्ती 24 बाब, यूहन्ना 14 बाब। यसू वरी अची रहियो आहे। छा तव्हां हुन सां गॾु आहियो? ख़ामोशी सां शागिर्द जबल ते बिठा आहिनि ऐं आसमान ॾांहुं ॾिसी रहिया आहिनि। कुझ ई देर थी यसू हुन सां ॻाल्हाए रहियो हो ऐं ओचितो हिकु ककर में आसमान ॾांहुं खॼी वियो ऐं उन्हनि जी अखियुनि खां गायब थी वियो। साॻे वक़्तु 2 माण्हू अछनि कपड़नि में उन्हनि जे साम्हूं बीठल ॾिसण में आया। तव्हां हिते छो बीठा आहियो? यसू वरी ईंदो जीअं हू आसमान ॾांहुं मथे खॼी वियो आहे। यसू वरी ईंदो। छा ही हुन जी तरफ़ां हिकु अज़ीम वाइदो न आहे? छा ही सच आहे त यसू वरी ईंदो? जी हाँ, बाइबल में हुन पाण चयो आहे, मां वञी तव्हां लाइ जाइ तयारु करियां थो ऐं पोइ मां ॿीहर ईंदसि तव्हां खे वठण लाइ, त जीअं तव्हां मूं सां गॾु हलो ऐं हमेशा मूं सां गॾु रहो। येसू कॾहिं वरी अची रहियो आहे? जॾहिं शागिर्दनि बि हुन खां इहो ई सवाल कयो हो त हुन जो जवाब बि हो, तव्हां जे लाइ इहो ॾींहुं ऐं तारीख़ खे ॼाणणु ज़रूरी न आहे। ज़रूरी ही आहे त तव्हां मूंखे विसारियो न, मूं ते ईमान रखो ऐं मुंहिंजी वाट ॾिसो। सिर्फ़ु ख़ुदा असांजो पीउ ॼाणे थो त मां वरी कॾहिं ईंदुसि। यसू ही बि चयो हो त असीं उन वक़्त खे सुञाणी सघूं था जॾहिं हू अचण वारो हूंदो। हुन चयो हुन जे अचण खां अॻु जंगियूं थींदियूं ऐं ज़िलज़िला ईंदा। जॾहिं ईअं थींदो त हुन जे अचण में घणी देर न हूंदी। ऐं यसू ॿी भेरे कीअं ईंदो? ककरनि में, सही? तव्हां सुठे नमूने ॿुधो, हू ओचितो ईंदो। को बि अख़बार, को बि मोबाइल जो पैगाम उन जी ख़बर न ॾींदो, पर हर को हुन खे ॾिसंदो। उहे माण्हू जेके हुन खे विसारे वेठा आहिनि ऐं हुन जे बग़ैर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, को बि यसू न आहे। इहे माण्हू घणो ॾिजंदा ऐं इहे माण्हू जेके हुन खे प्यार कंदा आहिनि ऐं हुन जो इंतज़ार कंदा आहिनि, उहे तमामु घणा ख़ुशि थींदा ऐं हुन सां गॾु आसमान ते वेंदा। छा आऊं हुन जे पासे आहियां? छा तव्हां हुन सां गॾु आहियो? ही अॼु ताईं जो सभ खां ख़ासि सवाल आहे। ख़ुदा चाहे थो त असीं सभु फ़ैसिलो करियूं ऐं यसू सां गॾु आसमान ते वञूं, छो त हू असां सां प्यार करे थो। यसू वरी ईंदो। मां यकीन रखां थी त हुन जे अचण में हाणे घणो वक़्तु न आहे। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।